वेलकम टू सालापन इंसाइक्लोपीडिया। अज पाण छा पढ़दासीं? अज पाण बंड पढ़दासीं छाजी अणपूर जी। हिन खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो त चैनल खे सब्सक्राइब करे वठो। असां फ्रैक्शन जेको टॉपिक आहे मतिलबु अणपूर मथे जो सूर न आहे, हिन खे प्रूव कयूं था पिया। ऐं इंट्रोडक्शन टू फ्रैक्शन मतिलबु अणपूर जी तारुफ़ खां वठी वेंदे सॼियूं पोयां असांजी वीडियो आहिनि। एडिशन थी वई, कट थी वई, ज़र्ब थी वई ऐं ॿियूं अणपूर जा जेका बि क़िस्म आहिनि हिननि खे पाण में कन्वर्ट कीअं कजे, हिननि सभिनी जे बारे में असांजी वीडियो आहिनि, तव्हां उहो ॾिसी सघो था। बाक़ी हिन खां पहिरियों चैनल खे सब्सक्राइब करे वठो। बिस्मिल्लाह कयूं था, तक़सीम बंड पढ़ूं था। पहिरीं मिसाल वठूं, 4 भाङे 5। हिन खे वंड करिणो आहे छा सां? हिन खे वंड करिणो आहे 2 भाङे 5 सां। कीअं कजे? कुझु न आहे करिणो। हीउ जेको पहिरियों आहे, पहिरीं अणपूर आहे 4 भाङे 5 खे ईअं ई लिखी छॾिणो आहे। अणपूर हिन जी जेकी वंड जी निशानी आहे हिन खे ज़रब जी निशानी में चेंज करे छॾिणो आहे। ऐं हीउ जेको आहे हिन खे उबतो करे छॾिणो आहे, मतिलबु जेको अंश आहे उहो छेद में ऐं छेद अंश में तब्दील थी वेंदो 5 भाङे 2। हाणे पाण साॻियो ई ज़रब थी, निशानी ज़रब जी अची वई आहे त बाक़ी छा करिणो? सिधो ज़रब करे वठूं। हीउ पाण में ज़रब थिया त 20 थिया मथियां ऐं हेठियां पवंदो 10। हाणे खोड़ो घणे भेरे लॻे थो, को बि वॾे मां नंढो कोशिशि कजे, बाक़ी हिते जल्द तकड़ में मुख़्तसर थी वेंदो। जेकॾहिं पाण 10 जो खोड़ो पढ़ंदासीं, 10 जो 10 ते 1 भेरे खोड़ो लॻो ऐं 20 ते घणे भेरे लॻो? 2 भेरे। हीउ पंहिंजो 2 जवाबु। 2 भाङे 1 लिखो त तव्हांजी मर्ज़ी आहे, बाक़ी सुठो इहो आहे त 2 लिखिजे, छो त 1 त हर अंग जे हेठि हूंदो ई हूंदो आहे। ठीकु आहे, ईअं लिखो या ईअं लिखो, ई पाण में बराबरि आहिनि। ॿी मिसाल वठूं था। हाणे ॿी मिसाल आहे 8 भाङे 10 खे वंड कयूं पाण 2 भाङे 5 सां। ठीकु आहे, साॻियो ई तरीक़ो आहे, कुझु न आहे करिणो। हीउ पहिरियों जेको अणपूर आहे हिन खे उअं ई लिखूं ऐं वंड जी निशानी खे ज़रब जी निशानी में तब्दील करे वठूं ऐं हीउ जेको आहे हिन खे उबतो करे वठूं। हाणे 2 भाङे 5 लिखियलु आहे त हिन खे 5 भाङे 2 लिखूं। हाणे ज़रब करे वठूं सिधा। हीउ पाण में ज़रब थिया ऐं हेठियां मथियां पाण में ज़रब ऐं हेठियां पाण में। 8 पंजा 40 ऐं 2 खे ऐं 10 सां 2 खे ऐं 10 खे ज़रब कंदासीं त छा आयो? 20। घणो जवाबु आयो? 20 ते 20 जो 1 भेरे ऐं 20 जो 40 ते घणे भेरे लॻो? 2 भेरे। हिन जो बि जवाबु 2 ई आयो। हीउ इतफ़ाक़ न को पाण न आहे कयो। मज़ीद को बि प्रॉब्लम हुजे त तव्हां कमेंट में पुछी सघो था। ऐं तव्हां छा कयो, को बि बुक खणो, हुन में 4थे 5 क्लास जो या ॿियो जेकॾहिं वॾी लेवल ते बि, त हर जनरल जेको बुक आहे जीके जो उन में बि प्रॉब्लम हूंदा, हू तव्हां करे वठो। को मसइलो हुजे त कमेंट में पुछो। पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।